अस्सलाम वालेकुम नाज़रीन, केटी न्यूज़ में वलीकार माया काजी राबेल हेडलाइंस वाली थियूं बुलेटिन में वाक़े आम खबर न्यू हैदराबाद का पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अयाज़ मेले जो इफ्तिताह करे छॾियो आहे। अवां ॿुधनि त अॻूणो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं सूबाई वज़ीर सरदार शाह बि बिलावल भुट्टो सां गॾु हुआ। अयाज़ मेले जी शुरूआत शाह जे राग सां कई वई। शाह जो राग शाह जे फ़क़ीराननि पेश कयो आहे। अवां खे अपडेट कयूं हैदराबाद का पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अयाज़ मेले जो इफ्तिताह करे छॾियो। अवां खे ॿुधायूं त अॻूणो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह सूबाई वज़ीर सरदार शाह बि बिलावल भुट्टो ज़रदारी सां गॾु मौजूद हुआ। अयाज़ मेले जी शुरूआत शाह जे राग सां कई वई। शाह जो राग शाह जी फ़क़ीराननि पेश कयो। अवां खे अपडेट कयो हैदराबाद का पीपी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अयाज़ मेले जो इफ्तिताह करे छॾियो आहे। अॻूणो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह अॻूणो सूबाई वज़ीर सरदार शाह बि बिलावल भुट्टो ज़रदारी सां गॾु मौजूद हुआ। अयाज़ मेले जी शुरूआत शाह जे राग सां कई वई। शाह जो राग शाह जी फ़क़ीराननि पेश कयो। अवां खे अपडेट कयूं त अयाज़ मेले जो इफ्तिताह कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां खे ॾियो हैदराबाद का पीपी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अयाज़ मेले जो इफ्तिताह करे छॾियो आहे। अॻूणो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं अॻूणो सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह बि बिलावल भुट्टो ज़रदारी सां गॾु मौजूद हुआ। अवां खे ॿुधायूं त पीपी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अयाज़ मेले जो इफ्तिताह करे छॾियो आहे। अयाज़ मेले जी शुरूआत शाह जे राग सां कई वई। शाह जो राग शाह जी फ़क़ीराननि पेश कयो। ब्रेकिंग न्यूज़ अवां खे ॾियो हैदराबाद का पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अयाज़ मेले जो इफ्तिताह करे छॾियो आहे। अॻूणो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं सूबाई वज़ीर सरदार शाह बि बिलावल भुट्टो ज़रदारी सां गॾु मौजूद हुआ। अयाज़ मेले जी शुरूआत शाह जे राग सां कई वई।